गज़ा लाइ वधीक इमदाद वारे मुतालबे वारो ठहराव हफ़्ते देर खां पोइ मंज़ूर। अमेरिका यूरो स्पोर्टिंग में 100 नंबर तो ठहराव में गज़ा में जगबंदी जो मुतालबो न कयो पियो। ठहराव में घुर कई पई त फ़लस्तीनियुनि खे इमदाद फौरी, महफ़ूज़ ऐं बिना रोक टोक पहुचाइण लाइ आसानियूं पैदा कई वञनि। धुरियुनि खां गॾियल दुश्मनी जे पायदार ख़ात्मे लाइ घुर्बल हालतूं पैदा करण जो मुतालबो। कैदियुनि जी आज़ादी, इंसानी ज़रूरतूं पूरो करण लाइ गज़ा में ॿारनि जी फ़राहमी जी इजाज़त ॾियण ते बि ज़ोर। अमेरिकी वीटो खां बचण लाइ यूएई जे ठहराव जो मतन तब्दील कयो वियो। इसराइल जो गज़ा ते ॾाढ बरक़रार। नसीरात पनाहगीर कैंप ते बमबारी में ॿारनि समेत 18 फ़लस्तीनी शहीद। अरमीडिया मूजिब बेघर फ़लस्तीनियुनि खे पनाह ॾींदड़ सॼो ख़ानदान शहीद थी वियो। ख़ान यूनिस में घर ते बमबारी सबबि केतिरा ई माण्हू शहीद ऐं ज़ख़्मी थिया। जबालिया में हवाई हमलो, हिक घर मां 16 लाश। इसराइली फ़ौज जो विच गज़ा में रहंदड़ फ़लस्तीनियुनि खे देरुल बला ॾांहुं वञण जो हुकुम। बोरेस पनाहगीर कैंप खां हज़ारे माण्हुनि जी लदबलाण तरफ़ पीटीआई खां भेट जो चूंड निशान वापस। इलेक्शन कमीशन पीटीआई इंट्रा पार्टी इलेक्शन जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त पीटीआई भेट निशान जो अहल नाहे। पीटीआई इलेक्शन कमीशन जी हिदायतुनि ते अमल करण में नाकाम वई। पीटीआई जी इंट्रा पार्टी इलेक्शन आइन मूजिब नाहे थी। तहरीक इंसाफ़ इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। बैरिस्टर गोहर अली जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ हाई कोर्ट ॾींदासीं। इलेक्शन जो बाइकॉट न कंदासीं। इलेक्शन कमीशन ते ख़दशा आहिनि। इलेक्शन कमीशन ॿुधाए त जे कहिड़े शिक जी भनकड़ी कई आहे। रुॻो असांजी जमात जी इलेक्शन ॾिठी वई, ॿिनि पार्टियुनि खे छॾियो वियो। टंडवाला यार में रामापीर जे मंदिर ते हमलो, औरत ऐं बाड़ी ज़ख़्मी, ॿ जवाबदार गिरफ़्तार। हमलावर साथनि खे घुराए पूजा कंदड़ ते लठुनि जो बसकारो शुरू करे ॾिनो। लेठू लॻण सबबि हिकु औरत ऐं मासूम बाड़ी ज़ख़्मी थी पयूं। एसएसपी अब्रेज़ अब्बास वाक़े जो नोटिस वरितो। पुलिस ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो।